रियाज़ी क्लास 9 यूनिट 3 लेसन 28 एक्सरसाइज नंबर 3.4 मश्क 3/4 पार्ट 2 वारो आऊं आहियां अवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। वारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 3.4 जो क्वेश्चन नंबर पहिरियों पढ़ी आया हुआसीं। अॼु असां हिन सबक में क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। उन जो पहिरियों नंबर पार्ट असां वटि आहे त इफ x इज इक्वल टू 8 minus 3 into under 7 then find the value of x plus 1 upon x whole square। हाणे त छा आहे असांखे x जो मूल्य गिवन आहे त पोइ असांखे x plus 1 upon x whole square जो मूल्य ॻोल्हणो पवंदो। ठीकु आहे वारो। उन जे लाइ असां सभ खां पहिरियां छा लिखंदासीं हिते असां लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां उहो टर्म लिखी वेंदासीं जंहिंजी वैल्यू गिवन आहे यानी x इज इक्वल टू 8 minus 3 स्क्वायर रूट ऑफ 7। बारो हाणे हेॾे तवजो ॾियो ॾिसो हिते असांखे x जो मूल्य गिवन आहे। ठीकु आहे, बाक़ी असांखे छा खपे असांखे खपे पहिरियां 1 upon x जो मूल्य। त पोइ असां छा कंदासीं त हिते असां x खे छा करे लिखंदासीं 1 upon x। ठीकु आहे बारो, यानी x खे असां छेद वारी जाइ ते खणींदासीं त राइट साइड बि ईअं थींदो। छा थींदो पोइ 1 upon 8 minus 3 into स्क्वायर रूट ऑफ 7। ठीकु आहे बारो। हाणे हिते ॾिसो त हिन खे असां 1 upon x जे लाइ सॉल्व कंदासीं, यानी असां हाणे हिन टर्म जो छा कंदासीं रेशनलाइज़ेशन फाइंड आउट कंदासीं। यानी हिते जेको छेद आहे असां हुनखे नातिक बणाईंदासीं। त पोइ असां वटि हाणे अॻियो स्टेप छा थींदो त 1 upon x इज इक्वल टू 1 upon 8 minus 3 into 7 into हाणे छा कंदा आहियूं असां हिते छेद जो कॉन्जुगेट मालूम करे उन सां ज़रब ऐं वंड करे वेंदा आहियूं। त छेद जो कॉन्जुगेट छा थींदो इहो थींदो 8 plus 3 into स्क्वायर रूट ऑफ 7 डिवाइडेड बाय 8 plus 3 into स्क्वायर रूट ऑफ 7। अहिड़े तरीक़े सां त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो। हाणे अॻियो स्टेप असां वटि थींदो मथियों जेको हीउ हिकु आहे उहो ज़रब थी वेंदो छा सां 8 plus 3 into स्क्वायर रूट ऑफ 7। त जवाब बि सेम बीहंदो। त पोइ पहिरियां मां उहो लिखी थो वञा छा थींदो हिते थींदो 8 plus 3 into स्क्वायर रूट ऑफ 7। हाणे हेठि जेके टर्म आहिनि उहे ज़रब में अची वेंदा। त पोइ इहो थींदो त 8 minus 3 into स्क्वायर रूट ऑफ 7 into 8 plus 3 into स्क्वायर रूट ऑफ 7। ठीकु आहे बारो। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो अॻियो स्टेप थींदो त मथियां जेके टर्म आहिनि उहे सेम ई थींदा 8 plus 3 into स्क्वायर रूट ऑफ 7। बारो हाणे हेठि ते हिकिड़ो फार्मूला अप्लाई थींदो। तव्हांखे यादि आहे उहो कहिड़ो फार्मूला आहे। जी हा बिल्कुलु उहो फार्मूला कुझु हिन तरीक़े सां आहे जेकॾहिं असां वटि हुजे a plus b into a minus b त पोइ जवाबु छा बीहंदो जवाबु बीहंदो जो a स्क्वायर माइनस b स्क्वायर। ठीकु आहे बारो। त पोइ हाणे असां वटि हिते a जो मूल्य घणो आहे उहो आहे 8। त पोइ पहिरियां लिखंदासीं हिते त 8 जो स्क्वायर पोइ माइनस ॾेई ईंदासीं। असां वटि b जो छा मूल्य आहे उहो आहे त 3 into स्क्वायर रूट ऑफ 7। त पोइ लिखंदासीं 3 into स्क्वायर रूट ऑफ 7 होल स्क्वायर। ठीकु आहे बारो। त पोइ हाणे असां वटि हिते अॻियो स्टेप छा बीहंदो अॻियो स्टेप असां वटि बीहंदो त इज़ इक्वल टू न्यूमरेटर यानी अंश सेम ई रहंदो। छा आहे उहो आहे त 8 plus 3 स्क्वायर रूट ऑफ 7। हाणे हेठि हिते ॾिसो छा थींदो 8 जो स्क्वायर थी वियो 64। असां हिते लिखूं था 64 ऐं हिते असां जॾहिं 3 जो स्क्वायर छॾींदासीं छा थींदो इहो थींदो 9। त हिते पहिरियां लिखंदासीं त माइनस हिते थी वियो असां वटि 9 इंटू हाणे जॾहिं असां स्क्वायर रूट ऑफ 7 जो स्क्वायर छॾाईंदासीं त पोइ छा थी वेंदो इहो जवाबु ईंदो साॻियो ई 7। ठीकु आहे वारो। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप बीहंदो इज़ इक्वल टू मथियों टर्म सेम 8 plus 3 into अंडर रूट 7। हेठि छा थींदो हेठि सां वञी बीहंदो। हाणे हिते ॾिसो 64 आहे 64 मां छा माइनस कंदो 7 मां 63 64 मां 63 विया बाक़ी असां वटि बचंदो 1। त हिते असां लिखंदासीं 1 यानी असांखे 1 upon जेका x आहे उन जो मूल्य घणो मिलियो 1 upon x जो मूल्य मिलियो त 8 plus
3 स्क्वायर रूट ऑफ 7। हाणे जेको 8 जेको 1 लिखियल आहे इहो लिखो या न लिखो इन जो फ़र्क़ु कोन थो पए। त पोइ ॿारो हाणे असां छा कंदासीं, असां इन जे ज़रिए x प्लस 1 अपान x होल स्क्वायर जो मूल्य फाइंड आउट करण जी कोशिशि कंदासीं। त पोइ असां हाणे अॻिते छा कंदासीं, असां लिखंदासीं त x प्लस 1 अपान x होल स्क्वायर इज इक्वल टू, हाणे त छा कंदासीं, इन राइट साइड पर असां हिते x जो मूल्य रखंदासीं। x जो मूल्य घणो आहे असां वटि, उहो गिवन हुयो त 8 माइनस 3 इंटू स्क्वायर रूट ऑफ 7। ठीक है बारो, हुन सां गॾु वरी असां हिते 1 अपान x जो मूल्य रखी वेंदासीं, त चवंदासीं प्लस 1 अपान x जो मूल्य घणो बीठो, इहो बीठो असां वटि त 8 प्लस 3 इंटू स्क्वायर रूट ऑफ 7। अहिड़े तरीक़े सां बारो हाणे हिते ॾिसो 1 लिखो न लिखो को बि फ़र्क़ु कोन थो पए। पोइ असां इनखे छा कंदासीं, इनखे ॾेई वेंदासीं होल स्क्वायर। पोइ वरी ही छाजे बराबरि थींदो, ॾिसो बारो तवजो ॾियो। हाणे हिते छा कटिबो, हाणे ॾिसो हिते पियो आहे -3 इंटू स्क्वायर रूट ऑफ 7 ऐं हिते पियो आहे +3 इंटू स्क्वायर रूट ऑफ 7, इहो कटिजी वेंदो, यानी ही टर्म हिन टर्म में कटिजी वियो। बाक़ी असां वटि छा बचियो, असां वटि बचियो त हिते 8 प्लस 4 हिते 8, इहे घणा थी वेंदा 16। त पोइ असां हिते लिखंदासीं त 16 जो होल स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां त असां वटि x प्लस 1 अपान x होल स्क्वायर जो जेको जवाबु ईंदो उहो छा थींदो, त असां हाणे 16 जो स्क्वायर छॾींदासीं। ॾिसो हाणे जॾहिं 16 जो स्क्वायर छॾायूं था छा जवाबु थो अचे, जॾहिं हाणे असां 16 जो स्क्वायर छॾायोसीं इन जो जवाबु आयो 256। त पोइ हिते लिखंदासीं 256। अहिड़े तरीक़े सां इहो असांजो छा थी वियो, आंसर। ठीकु आहे बारो। बारो हींअर असां वटि ॿियो नंबर पार्ट आहे त इफ 1 अपान x इज इक्वल टू 2 इंटू स्क्वायर रूट ऑफ 28 माइनस 11 फाइंड द वैल्यू ऑफ x। त बारो हाणे छा पियो चए, हिते असां वटि वरी 1 अपान x जो मूल्य गिवन आहे, त हिते असांखे x जो मूल्य ॻोल्हणो पवंदो। त पोइ बारो हाणे सभ खां पहिरियों छा लिखंदासीं, हिते लिखंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में जंहिंजो मूल्य गिवन आहे उहो लिखी था वञूं, उहो आहे 1 अपान x इज इक्वल टू 2 इंटू स्क्वायर रूट ऑफ 28 माइनस 11। ठीकु आहे बारो। हाणे उहो इन x जी वैल्यू फाइंड आउट करण जे लाइ असांखे छा करणो पवंदो, हिते ॾिसो हिन सां 1 अपान x खे रेसिप्रोकल करे वेंदासीं, यानी हीउ जेको छेद आहे हिन खे मथे खणी वेंदासीं अंश जी जाइ ते ऐं अंश खे खणी छेद जी जाइ ते रखंदासीं। त पोइ उनखे असां ईअं था कयूं, छा थी वियो हिते असां वटि थी वियो x। ठीकु आहे बारो। साॻी तरीक़े सां हिन साइड में ईअं थींदो, हीउ जेको पियो आहे उहो असां वटि आहे अंश ऐं जो छेद छा आहे असां वटि 1 आहे, तंहिंजे करे असां न लिखियो आहे। हाणे हिन खे बि असां रेसिप्रोकल करे था छॾियूं, त पोइ हाणे इहो छा थी वेंदो, इहो थींदो त 1 अपान 2 इंटू 28 माइनस 11। हाणे ॿार तवजो ॾियो, ॿिन्ही पासे छा कयोसीं त जेको छेद हुयो उन खे अंश करे छॾियोसीं, जेको अंश हुयो उहो छेद थी वियो। हाणे हिते हिन साइड ॾिसो त हिते जेको हिकु पियो मथे हेठि अची वियो, तंहिंजे करे हिते ॾिसो हींअर न लिखियलु आहे, ऐं सवेर वरी हिते जेको छेद हुयो 1 हुयो ॾिस उहो न लिखियलु हुयो। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां। त पोइ ॿारो हाणे असां छा कंदासीं, त इनखे हाणे असां हिते x जे लाइ सॉल्व कंदासीं, जेको छेद आहे इन जी रेशनलाइज़ेशन फाइंड आउट कंदासीं। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो त x इज इक्वल टू 1 अपान 2 इंटू स्क्वायर रूट ऑफ 28 माइनस 11 इंटू, हाणे छा सां ज़रब कंदासीं, हाणे जेको छेद पियो आहे असां वटि इन जो कॉन्जुगेट मालूम कंदासीं, पोइ उन सां ज़रब ऐं वंड करे ईंदासीं। त पोइ इन जो हाणे कॉन्जुगेट छा थींदो, ॿारो हाणे इन जो कॉन्जुगेट थींदो त 2 इंटू स्क्वायर रूट ऑफ 28 प्लस 11, यानी जेको सेकेंड टर्म आहे उनजी साइन चेंज थी वेंदी, उन सां ज़रब करे वियासीं, वरी उन सां वरी वंड थींदो 2 इंटू 28 प्लस 11। त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, हीअ जेके मथियां टर्म आहिनि उहे पंहिंजो पाण में ज़रब थी वेंदा, हेठियां टर्म पंहिंजो पाण सां ज़रब थींदा। त थींदो इज इक्वल टू 2 इंटू 28 प्लस 11 अपान ये थींदो त 2 इंटू स्क्वायर रूट ऑफ 28 माइनस 11 इंटू 2 इंटू 28 प्लस 11। ॿारो हाणे हिते असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो त इज इक्वल टू लिखूं था x इज इक्वल टू
मथो सेम ही रहंदो टर्म, अंश सेम 2 into square root of 28 plus 11 अपॉन हाणे हेठि ते हिकिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, कहिड़ो फार्मूला अप्लाई थींदो, हाणे हिते छा आहे ॾिसो त टर्म सेम आहिनि, ज़र्ब में पिया आहिनि, सिर्फ़ु साइन जो फ़र्क़ु आहे, यानी हिन तरीक़े सां पियल आहिनि a प्लस बी इंटू a माइनस बी। ठीकु आहे ॿारो, त इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो a स्क्वायर माइनस बी स्क्वायर जे। ठीकु आहे ॿारो, हिते असां वटि हाणे a छाजे बराबरि आहे, a बराबरि आहे 2 इंटू स्क्वायर रूट ऑफ 28, त पोइ हाणे असां हुनजो स्क्वायर करे ईंदासीं, 2 इंटू स्क्वायर रूट ऑफ 28 होल स्क्वायर, पोइ हिते हाणे असां साइन कढी ॾींदासीं माइनस जी, बी छाजे बराबरि आहे, बी बराबरि आहे 11 जे, त 11 जो होल स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो त जेको मथियो टर्म आहे उहो सेम रहंदो, 2 इंटू स्क्वायर रूट ऑफ 28 प्लस 11 अपान में हाणे असां वटि छा थींदो, हाणे हिते तवजो ॾियो, हीउ जेको 2 आहे पहिरियां असांजो स्क्वायर छॾींदासीं, इहो छा थींदो, इहो थींदो 4, हिते लिखूं था 4 ज़र्ब में छा पियो अथसि स्क्वायर रूट ऑफ 28, जॾहिं असां स्क्वायर रूट ऑफ 28 जो होल स्क्वायर छॾाईंदासीं त जवाबु छा ईंदो, इहो ईंदो 28, त हिते लिखूं था 28, हिते छा थींदो माइनस, हाणे असां 11 जो जॾहिं होल स्क्वायर छॾींदासीं त जवाबु छा ईंदो, जॾहिं असां 11 जो होल स्क्वायर छॾींदासीं त हिन जो जवाबु ईंदो 121, हिते लिखी था वञूं त 121। त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप असां वटि थींदो त x इज इक्वल टू 2 इंटू स्क्वायर रूट ऑफ 28 प्लस 11 अपॉन, हाणे जॾहिं असां 28 खे ज़र्ब कंदासीं 4 सां त जवाबु छा अची वेंदो, हिन जो जवाबु अची वेंदो 112, त पोइ लिखंदासीं त 112 माइनस 121। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो त 2 इंटू स्क्वायर रूट ऑफ 28 प्लस 11, हाणे 112 मां जॾहिं माइनस कंदासीं 121 त इन्हनि जो जेको फ़र्क़ु आहे यानी हिन जो जेको डिफरेंस आहे उहो छा बीहंदो, हिन जो डिफरेंस वञी बीहंदो 9, यानी 9 छा थींदा माइनस जा, छेद में असां माइनस न रखंदा आहियूं, उहो असां परियां रखी छॾींदा आहियूं, त हिते छा थींदो 9। ॿारो हाणे हिते ॾिसो तवजो ॾियो, हिते थी विया -9, पर असां जेका आहे न छेद में जॾहिं माइनस हूंदो आहे उनखे असां पहिरियां खणी रखी छॾींदा आहियूं। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां इहो असांजो छा थी वियो, इहो असांजो थी वियो एंसर। हाणे हिते असांखे x जो मुल्ह मिली वियो, सम ईअं पियो थो चए त जस्ट हिते सिर्फ़ु x जो मुल्ह फाइंड आउट करिणो आहे। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।